इश्तिकाक अंग्रेज़ी में चइबो आहे इटिमोलॉजी, जंहिंजी माना आहे ओरिजिन ऑफ वर्ड। कंहिं बि लफ़्ज़ जे मर्कज़ ताईं पहुचणु, यानी इहो ॾिसणु त हिन जी मीनिंग छा आहे, त हुन जी मीनिंग खे सम्झण लाइ हुन जी इश्तिकाक करणो पवंदो आहे। इश्तिकाक लफ़्ज़ शक मां वरितलु आहे, जंहिंजी माना आहे चीरणु, फाड़णु, टुकड़ा टुकड़ा करणु, ऐं शक अरबी लफ़्ज़ आहे। हाणे अहिड़े हिसाब सां आबशार आहे, कंपाउंड वर्ड्स आहिनि, मुरकिब आहिनि, ॿिनि लफ़्ज़नि सां हिकिड़ो लफ़्ज़ ठहियलु आहे, पर इश्तिकाक जे ज़रिए हिन जी माना ॾिसूं त छा थी थिए। आब यानी पाणी, शार यानी फारसी जे लफ़्ज़ शारीदन मां निकितल आहे, किरण यानी जबल तां किरंदड़ पाणी, ठीकु आहे। आब पाशी, आब यानी पाणी, पाशी पाशीदन छिटकारण, ज़मीन खे मिलंदड़ पाणी, आपाशी। आमद रफ़्त, आमद ऐं रफ़्त मां निकितल आहे। आमद माना आमदन फारसी आहे अचणु, रफ़्त बि फारसी आहे रफ़्तन, जंहिंजी माना आहे वञणु, अच वञ जी जाइ, अचण ऐं वञण जी जाइ। बर आमद, बर ॿाहिरि, आमद फारसी आहे अचणु, मुल्क खां ॿाहिरि थियण जी रवानगी, या बरामद निकिरणु बि चइबो आहे, ॿाहिरि निकिरणु, बरामद थियणु। शम्सुल उलमा, हाणे शम्स माना ख़बर अथव सिज, अल माना जो, उलमा माना आलिम, यानी आलिम खे शम्सुल उलमा यानी सभिनी उलमानि जो सिज यानी सरताज, वॾे में वॾो आलिम, ठीकु आहे। हिन खां बाद में आहे कमियाब, न कामयाब आहे, जंहिंजो मतिलबु आहे सोभ वारो, कोशां कोशिश कंदड़, महाभारी वॾी जंग, महा माना वॾी। हम असर, हम जीअं हम उमिरि थींदो आहे, हम माना साॻियो, असर माना दौर, हम असर यानी साॻे दौर वारो। नाज़नी, नाज़ नखरा, नेन अखियूं, नाज़नी नखरो कंदड़, ख़ूबसूरत औरत। सैयद शुहदा, सैयद माना वॾो, शुहदा माना शहीदनि जो, त माना सैयद शहीदनि जो वॾो यानी शहीदनि जो सरदार। बाझारा, बाझ मां निकितल आहे, बाझ माना रहम, बाझारा माना रहम कंदड़। बैनुल अक़वामी, क़ौमुनि जे विच में, बैन माना विच में, क़वाम यानी अक़वाम यानी क़ौम मां निकितल आहे। सूरत हाल, सूरत हाल, हाल माना मुंहिंजो हाल, सूरत माना हालत यानी हलंदड़ हाल, सूरत हाल माना मुंहिंजी हालत। अबोझ, अणसमझ। खैर ख्वाह, खैर भलाई, ख्वाह भलाई चाहींदड़, रवादारी पासो वठणु। आली शान, आली माना वॾो, शान माना शौक़त इज़त, वॾे शान वारो, वॾे इज़त वारो। ॾहे सर, ॾहनि मथनि बराबरि, ॾह सर, ॾह माना ॾह, सर माना मथा, त ॾहनि मथनि वारो मतिलबु ही सोरिया आहे, दिलेर आहे, ॾहे सर आहे, हिकु माण्हू में 10 माण्हुनि जी ताक़त आहे। सो इहो हुया कुझु इश्तिकाक जेके पाण पढ़ियासीं। ऐं अगरि लफ़्ज़नि खे टोड़ण वारो अमल तव्हांखे अची थो वञे, टुकड़ा टुकड़ा करणु, त उमेदु आहे तव्हांखे माना बि अची वेंदी फुल।